दुश्मन पॉलिसियां, वफाक की मजदूर दुश्मन पॉलिसियां, वफाक की IM एनकैशमेंट फेयरवेल पार्टी, मैरिज ग्रांट, ग्रेजुएटी, पेंशन एरियर। कोटड़ी रेलवे स्टेशन ते रेलवे मजदूर महाज पारां जेको मुख़्तलिफ़ रेलवे जूं तंज़ीमियूं आहिनि उन्हनि जो हिकिड़ो महाज ठहियल आहे, एहतियात ठहियल आहे। उन ते पंहिंजी मुतालबनि जी मञता लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। उन्हनि जो इहो चवणु आहे त सन कोटा, उन खां अलावा सन कोटा में जेके भर्ती थियल आहिनि मुलाज़िम उन्हनि खे रेगुलाइज़ करणु ऐं 55 साल में जबरी रिटायरमेंट करणु ऐं सालाना इंक्रीमेंट जेका मारण जी हुकूमत पारां जेको नोटिफिकेशन करियो वियो आहे उन्हनि खे असीं नथा तस्लीम कयूं। उन लाइ जेको असां अॼु हिननि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। अचो त उन सिलसिले में जेके रेलवे मज़दूर महाज़ जा अॻुवान आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जा कहिड़ा मुतालबा आहिनि। तव्हांजा छा मुतालबा आहिनि? सर, असांजा मुतालबात इहे आहिनि त वफ़ाक़ी हुकूमत असांजी तनख़्वाहुनि में को बि इज़ाफ़ो न कयो आहे ऐं असांजी जेका सालाना इंक्रीमेंट आहे उनखे बि ख़तमु करण जे लाइ हुननि जी पॉलिसियूं ठहनि पियूं। ऐं ॿियो असांखे जेका ही TLA ते मज़दूर आहिनि, असांजा जेके फ़ौती मुलाज़िम आहिनि उन्हनि जी औलाद खे जेको भर्ती कयो आहे उहो बि माना हिन कॉन्ट्रेक्ट ते भर्ती कयो आहे। असां था चऊं त उन्हनि खे बि माना रेगुलर ऐं पको कयो। केतिरियुनि ई ट्रेनुनि जा पैसेंजर रेलगाॾियुनि जा टेंडर अची विया आहिनि, हुननि खे प्राइवेट सां कनि त असां था चऊं त हीअ प्राइवेटाइज़ेशन जेका आहे उहा बि असांखे नामंज़ूर आहे। त अहिड़े क़िस्म सां हिते अंबार लॻाए छॾिया आहिनि। 60 साल खां खणी 55 सालनि में रिटायर पिया कनि मुलाज़िमनि खे, उहा बि हिननि जी पॉलिसी ठहे पई। असां था चऊं इहो बि असांखे नामंज़ूर आहे। अहिड़े क़िस्म सां हिननि अंबार लॻाए छॾिया आहिनि ऐं हिननि हिकिड़ी जेका आहे सा माना कमेटियूं ठाहे मुलाज़िमनि खे दरपदर करे हिरासां करे डिॼाइण जी कोशिशि पिया कनि त असां मुलाज़िमनि जूं छाटियूं कंदासीं। जो शुरूआती जेको आहे उहो वफ़ाक़ जूं जेके ग़लति पॉलिसियूं आहिनि, मज़दूर दुश्मन पॉलिसियूं ठाहिनि पियो, जंहिंमें 60 साल एज खे ख़तमु करे 55 कनि पिया ऐं 80,000 मुलाज़िमनि कढण जी जेका आहे सा पॉलिसी ठाही अथनि, जंहिंजा नोटिफिकेशन आया आहिनि, जंहिंजो नालो राइट साइज़िंग ऐं डाउन साइज़िंग रखियो वियो आहे। उन में असां उन्हनि जी मज़म्मत कयूं था त असीं इहा पॉलिसी बि क़बूल कोन कंदासीं। असांजी मुराद जेका आहे उहा असांखे कान थी ॾिनी वञे। बजट में जेको आहे सो को बि इज़ाफ़ो कोन कयो आहे। TLA कॉन्ट्रेक्ट जा जेके मुलाज़िम आहिनि उन्हनि खे कन्फर्म कोन थो कयो वञे। उहे यतीम ॿार आहिनि जेके 13 साल 12 साल 10 साल कमु करे चुका आहिनि, जिन जी ओवर एज थी चुकी आहे ऐं उहे हींअर कहिड़े इदारे में हुननि खे रखंदा। त असां चाहियूं था त उन्हनि खे रोज़गार सां लॻाइण, उन्हनि खे कन्फर्म कयो। रेलवे में जेका निजकारी ऐं ठेकेदारी निज़ाम ही जेको पैसेंजर ट्रेनुनि जो हलाइनि पिया, असीं जॾहिं त असां वटि फुल रिज़र्वेशन वञे पई, फुल कोटा सां असांजूं ट्रेनूं हलनि पियूं ऐं उन में को बि असांजी करप्शन बि न आहे, हींअर का मतिलबु का सीट ख़ाली बि कान थी वञे, त पोइ हिन इदारे खे सिर्फ़ु पंहिंजा जेके सरमाएदार आहिनि उन्हनि खे नवाज़ण लाइ ही निजकारी ऐं ठेकेदारी जी पॉलिसी हिननि ईजाद कई आहे ऐं उन्हनि में हिननि जी कमीशन माफ़िया आहे। ऐं इन खां अलावा हिकिड़ी ॻाल्हि अञा ॿी बि आहे त हीअ जेको लोकल परचेज जो हिननि आइटम वधाए छॾियो आहे, जेका ॿाहिरि मुल्कनि मां ठहियल ठुकियल इंजन ऐं रेक वठी था अचनि, असां इन जी मज़म्मत कयूं था। असांजो इहो मुतालबो आहे त इहे इंजन जा पार्ट्स वग़ैरह उतां घुराए, पाकिस्तान में असां वटि इंजन जूं फैक्ट्रियूं आहिनि ऐं कैरेज फैक्ट्री वग़ैरह आहे, उते इहो कमु करायो वञे जीअं असांजा मुलाज़िम रोज़गार सां लॻी वञनि। पूरे पाकिस्तान में प्रोग्राम आहे, कराची खां वठी पिशावर ताईं हर डिवीज़न हर वले प्रोग्राम मुज़ाहिरो कयो आहे। उहो हिन लाइ कयो त असां जेके मज़दूर उहे उथिया आहियूं रेल जा, इहो मथां सम्झनि ही जेका पॉलिसियूं ठाहिनि था त मज़दूर सुम्ही पिया आहिनि। मज़दूर सुतल कोन्हे, जेको सभु 6 बजे खां वठी शाम जो 4 बजे तक पंहिंजे पटड़े ते कमु थो करे, उहो पंहिंजे हक़ लाइ ऐं पंहिंजी रेल जी हिफ़ाज़त करणु ॼाणे थो। लिहाज़ा महिरबानी करे असां वफ़ाक़ी हुकूमत खां मुतालबा कयूं था त अवां नेब चेयरमैन डिप्टी नेब जी सभिनी जी उमिरि वधायो पिया, उन्हनि खे 2 साल ॾियो था। छा रेलवे जो रत ॾिए थो उहो 55 साल में रिटायर थी वञे? इहा पॉलिसी पंहिंजी वापसि वठो ऐं जेका सालाना इंक्रीमेंट मिले थी असांखे 150 रुपया 300 रुपया, इहा अवां बंदि करणु छा था सम्झणु चाहियो? छा मज़दूरनि खे को हक़ न मिले? महिरबानी करे अवां पंहिंजूं पघारियूं त आसमान ते पहुचाए छॾियो ऐं मुलाज़िमनि जूं पघारियूं उते जे उते आहिनि। महिरबानी करे मुलाज़िमनि खे पंहिंजो हक़ ॾियो। अचो तव्हां हिन पटड़ी ते बीह ॾेखारियो, जेको गैंग मिल वीचारो सुबुह खां वठी शाम ताईं बीठो आहे, छा उहो अवां कमु करे कंदो? जेको अवां पार्लियामेंटनि में वेही पंहिंजा वॾा नारा था हणो, महिरबानी करे असां परज़ोर मुतालबो कयूं था हुकूमत खां, इन जेका पॉलिसी तव्हांजी मौजूदा पॉलिसियूं आहिनि इन्हनि खे ख़तमु कयो। 55 साल वापसि वठो, सालाना इंक्रीमेंट तव्हां असांजी ॾियो, असांजे बजट में इज़ाफ़ो कयो ऐं जेका तव्हां 80,000 पोस्टियूं ख़तमु कयो था, इहो फौरी पंहिंजो फ़ैसिला वापसि वठी मज़दूरनि सां ऐं पाकिस्तान सां इंसाफ़ कयो। पर हिन वक़्तु जेको रेलवे जो हाल आहे
उनखे ॾिसंदे तमामु मज़दूर तंज़ीमूं ही असांजे 10 यूनियन ऐं एसोसिएशन जो इतिहाद ठहियो आहे। असुल में मां अर्ज़ु कयां त इदार रेल मज़दूर महाज़ आहे। असल में हिते कुझु गंदी ज़हनियत रखंदड़ सियासतदाननि जो असांजे हिन इदारे ते बदनीयती आहे। उहे हिन इदारे खे ई तबाह करणु चाहिनि था। ज़ाहिरी तौर ते हिननि साबित कयो आहे त हीउ खसारे वारो इदारो आहे। एक्चुअली ईअं कोन्हे। पाकिस्तान में सभ खां वधीक ई क़ीमती हिन वटि असास आहिनि। हुननि सभिनी सियासतदान जेके करप्ट सियासतदान हुननि जी नज़र घणे वक़्त खां वठी रेल जे असासनि ते आहे। हाणे जेकॾहिं असीं चऊं था त पहिरियों असीं पंहिंजो इदारो बचायूं ऐं पोइ मज़दूरनि लाइ हलूं, मज़दूरनि सां ज़ुल्म आहे। रेल में यतीम बच्चनि खे कढनि पिया। वधीक मुंहिंजा दोस्त इहे ॿुधाए चुका आहिनि। अदालती फ़ैसिलनि ते अमल नथो कयो वञे। कई केसिसनि अपग्रेडेशन आहे, अदालत करे चुकी आहे। फाइनेंस जो नांग जेको आहे उहो मथां चढ़ियो वेठो आहे। असीं पुरअमन आहियूं, मोबे वतन आहियूं, रेल जा ख़ैर ख़्वाह आहियूं, रेल जे मज़दूरनि जा ख़ैर ख़्वाह आहियूं। असीं कंहिं बि क़ीमत ते केॾो बि जाबिर हुजे, केॾो बि बदमाश हुजे, उनखे बदमाशी करणु कोन ॾींदासीं। पंहिंजे इदारे जी हिफ़ाज़त कंदासीं, पंहिंजे मज़दूर जी हिफ़ाज़त कंदासीं, चाहे असांखे जान जी क़ुर्बानी ॾियणी पइजे। जेसीं ताणी हिननि जा मुतालबा पूरा नथा थियनि तेसीं ताणी असां हिननि सां गॾु रहंदासीं। ही जेके मज़दूर आहिनि, जेके न हलण वारी रेल आहे, जेके उनखे पंहिंजे रत सत सां पिया था हलाइनि, उन्हनि जूं पघारूं हुते जो हुते आहिनि। असां चऊं था त जीअं पार्लियामेंट जूं पघारूं वधाइनि था तीअं 100% हिन मज़दूरनि वधाइनि। 80,000 पोस्टूं ख़तमु करण सां हीअ तमामु वॾे हिते कशल थींदी। जे असां चऊं था जेके रेल जा मज़दूर आहिनि उन्हनि जे औलाद खे उते अपॉइंटमेंट करे ॿियो जेको माण्हू अचे थो रेल में, उहो साल ॿिनि खां वञे थो हलियो, रेल जे पहिरियां जेका रेल जे मज़दूर जे औलाद खे ॾिनो वञे त इंशा अल्लाह ताला रेल ही मज़दूर जेके आहिनि गर्मी में पंहिंजे हथ सत सां जेके रेल हलाइनि था, इंशा अल्लाह असां इदारा हलाए ॾेखारींदासीं असांजे मज़दूरनि खे। जी तव्हां रेलवे मज़दूर महाज़ जे अॻुवाणनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी, उन्हनि जो इहो चवणु हो त जेके हिन हुकूमत पारां मुलाज़िमनि खे 55 साल में रिटायरमेंट ऐं जेके सालाना इंक्रीमेंट ऐं जेके मज़दूरनि जा सन कोटा ते भर्ती थियल आहिनि मुलाज़िम औलाद आहे, उन्हनि खे जेको सो रेगुलाइज़ न करण ख़िलाफ़ु ऐं ॿियनि मुतालबनि जी मनता लाइ असां जेका इहा मूवमेंट हलाई आहे, जेको एहतिजाजी तहरीक हलाई आहे, अॼु उन तहरीक ते जेको सो कोटड़ीअ में जेको एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे तेसीं ताईं जारी रहंदो जेसीं ताईं असांजा मुतालबा मंज़ूर नथा थियनि। कैमरामैन रफ़ीक कोलाचीअ सां गॾु इस्माइल बारी जो सिंध TV न्यूज़ कोटड़ी।